जे पंहिंजे अखे साहिब जी महिमा आहे, भॻवान श्री झूलेलाल जे जनम अवसर खां पहिरीं खां चालू आहे या पोइ चालू थी वियो? अखो साहिब त पहिरियों खां ई असां पाईंदा आहियूं, छो जो असां दरिया खे मञींदा आहियूं कि असांजा जेके वॾड़ा आहिनि वापार करण लाइ जेॾी महिल समुंड रस्ते ॿाहिरि वेंदा त तॾहिं माताऊं दरिया ते झोल झले अखो पाए दरिया खे वेनिती कंदियूं कि सुख सां असांजे घर जा मर्द विया आहिनि वापार करण लाइ, वरी सुख सां वापसि अचनि। इन करे दरिया में अखो उहे पहिरियों खां ई पाईंदियूं आहिनि। लेकिन दरिया में अखे पाइण खां सवाइ बि असां मिठी सेसा अर्पण कंदा आहियूं। उहा झूलेलाल साईं खां पोइ अर्पण चालू थी आहे। जन्म लेत कौतुक प्रभु कीनो, रुदन छोड़ मुख बंद कर लीनो। जब तक जल नहीं पूजो माता, दूध पाद नहीं कीनो दाता। जल के जीव त्रिपत जब भय, मुख खोल नाथ जल तब गए। इन जी मतलब आहे जन्म लेत कौतुक प्रभु कीनो। जेॾी महिल भॻवान झूलेलाल साईं माता देवकीअ जी गोद मां जनम वरितो तॾहिं उन्हनि माता जो खीर बि न पीतो ऐं रुदन छोड़ मुख बंद कर लीनो, रोअण छॾे मुख बंद करे छॾियईं। माता चिंता में पइजी वई, सुमित्र ब्राह्मण खे सॾु कराए उन्हनि खां पुछो कि बालक खीर बि नथो पीए, रोए बि नथो। तॾहिं माता जॾहिं हथ फेरायो आहे बालक जे मुख ते त उनखे उन में पूरो जल ई जल नज़र आयो ऐं जल में घुमंदड़ जीव नज़र आया। तॾहिं सुमित्र ब्राह्मण माता खे चयो कि जेसीं ताईं तव्हां जल जे जीवन खे कुझु खाधो न विझींदा तेसीं ताईं ही बालक खीर न पीअंदो। जल के जीव त्रिपत जब भय, मुख खोल नाथ जल तब गए। जेॾी महिल रतन राय ऐं माता देवकी वञी करे मिठियूं सेसाऊं रधे करे जल जे जीवन खे खाराया आहिनि तॾहिं भॻवान झूलेलाल साईं माता जो खीर पीतो।